हलंदड़ साल फेबरवरी में शादीअ जे बंधन में ॿधजंदड़ अदाकार अरसलान खान ऐं अदाकारा हिरा खान चयो आहे त हुननि हराम लाॻापन खां बचण लाइ निकाह कयो ऐं इहो संदनि लाइ बरकत जो सबबु साबित थियो आहे। ॿिन्ही कैरियर जी शुरूआति में ई कुझु वक़्तु लाॻापन में रहण बाद फेबरवरी 2023 में शादी कई हुई। शादीअ खां अॻु बि ॿई गॾु नज़र ईंदा हुआ, जॾहिं त शादीअ बाद ॿिन्ही खे कुझु मनसूबनि में गॾु ॾिठो वियो। ताज़ो ॿिन्ही हिक शो में शिरकत कई जिते हुननि जल्द शादी करण जे मामले ते खुलियल नमूने ॻाल्हायो। अदाकारा हिरा खान जो चवणु हो त जीअं ई ॿिन्ही शादीअ जो फ़ैसिलो कयो त खेनि शादी करण खां रोकियो वियो ऐं खेनि इहो चयो वियो त हुननि खे शोबिज़ में कमु मिलणु बंदि थी वेंदो। अदाकारा चयो त खेनि सलाह ॾिनी वई त ब्रांड्स खेनि कमु न ॾींदा, जॾहिं त नौजवान अदाकारनि जी फ़हिरिस्त मां बि हू निकिरी वेंदा ऐं हुननि खे शादीशुदा जोड़नि जी सूरत में ॾिठो वेंदो, जंहिंजो मतिलबु इहो आहे त खेनि कमु मिलणु बंदि थी वेंदो। पर हुननि हलाल रिश्तो जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो हो ऐं उन्हनि जी नीयत बि ठीकु हुई। हिरा खान जो चवणु हो त हुननि ॿिन्ही निकाह कयो जेको बरकत आहे, इन लाइ खेनि का बि परेशानी न थी। शादीअ खां पोइ खेनि अॻु खां वधीक कमु मिलणु शुरू थियो ऐं हू वधीक मशहूरु थी विया। अदाकारा इन ॻाल्हि खे मञियो त शादीअ जी तक़रीब थींदे ई सोशल मीडिया ते संदसि फॉलोअर्स 4 भेरा वधी विया ऐं हर पासे हू वायरल थी वई ऐं खेसि कमु मिलणु बंदि त न थियो पर वधी वियो। जल्द शादी करण जे मामले ते संदसि मुड़ुसु अरसलान खान जो चवणु हो त जेकॾहिं कंहिंखे बाद में बि शादी करणी आहे त शादी में देरि न करणु घुरिजे। हुन दलील ॾिनो त बाद में शादी करण वारनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त मतां खेनि को ॿियो ऑप्शन मिली वञे। लाॻापन में रहण बाद शादी जी सोच रखंदड़ माण्हुनि जी नीयत दुरुस्त नाहे हूंदी, इन लाइ हुननि जल्दी शादी करे वरिती। खेनि शोबिज़ जे कैरियर खे अॻिते वधाइणो हो ऐं पंहिंजे कम ते बि ध्यानु ॾियणो हो, इन लाइ ॿियनि जी ॻाल्हियुनि खे छॾे हुननि शादीअ जो फ़ैसिलो कयो। अरसलान खान एतिराफ़ कयो त शादी बाद संदनि शोहरत में वाधारो थियो ऐं कमु मिलणु वधी वियो। हुन मिसाल ॾिनो त वॾा वॾा अदाकार शादीशुदा आहिनि, जिन में फवाद खान बि शादीशुदा आहे। हू शादीशुदा हुजण जे बावजूद बि वॾो फ़नकार आहे।